ऐं सिर्फ़ु नंढिड़ो कमेंट्स करणु चाहियां थो, छाकाणि त मूं ही सभु नौजवान ही मुंहिंजा पसंदीदा शख़्सियतुनि जा मालिक आहिनि। अमर तव्हां अॼोकी ही जेका शाम ग़ज़ल जी कई, ऐं अची मुंहिंजो वक़्तु सजायो थियो आहे। न त असां केतिरियुनि महफ़िलुनि में वेंदा आहियूं, चवंदा आहियूं अजायो वियासीं, पंहिंजो वक़्तु ज़ाया कयोसीं, पर यकीन करियो त तव्हां जेको अॼु ग़ज़ल जो ही नंढिड़ो ख़ूबसूरत सेशन कयो, उन में अची मूंखे पंहिंजे वक़्तु सजाए थियण जे लाइ फ़ख़ुरु थियो। मुंहिंजो प्यारो इक़बाल जेको पंहिंजे हिकिड़ी ग़ज़ल साईं हिट थी वियो हलियो आहे, उहो चाहींदुसि त हिन सालगिरह खां अॻु में उहो ज़रूरु ॿुधाए, छाकाणि त कॾहिं कॾहिं फिल्मुनि बि हिकिड़े डायलॉग ते, हिकिड़े गाने ते हिट थींदियूं आहिनि, शोले खां वठी ससुराल फिल्मुनि ताईं। पर आउं वरी मोटी थो अचां त अमर तव्हां ॾाढो सुठो कंडक्ट कयो। ऐं असांजे इक़बाल, मूंखे ख़ौफ़ थियो जॾहिं हिन ॻाल्हाइणु शुरू कयो त मूं दिलि में चयो त हिन में हाल कोन्हे, पर ही शायदि उन्हनि शख़्सियतुनि मां आहे जिन सादगीअ सां ॻाल्हि शुरू कई ऐं गहराइनि में लहंदो वियो, ऐं पूरी जामियत सां हुन जेको कुझु ॻाल्हायो मुख़्तसिर वक़्त में शानदार गुफ़्तगू कई, ऐं उन लाइ दिली एप्लॉज़ हुनखे ॾियां थो। ॿियो ॿी जेका आउं पंहिंजी ॻाल्हि ख़त्मु थो करियां त असल में असांजो ही जेको दौरु आहे, शेर महराणीअ साहिबु ॾाढी अहम ॻाल्हि कई आहे त हिकिड़े वॾे शाइर जो दौरु न आहे। असीं 21वीं सदीअ में या 20वीं सदीअ जे आख़िरी सालनि में जॾहिं आयासीं त असां जॾहिं इमदाद हुसैनी जहिड़ो बि शाइर, उस्ताद बुखारी जहिड़ो शाइर, शेख अयाज़, तनवीर अब्बास सभु विया हलिया, उहे हूंदा हुआ वॾा शाइर, उन्हनि जो दौरु हूंदो हो। हाणे वॾे शाइर कंहिंजो बि दौरु कोन्हे, हाणे शाइरीअ जो दौरु आहे। जॾहिं असां उन शाइरीअ ते नज़र था विझूं त मूंखे हिकिड़ी ग़लति फ़हमी आहे दरअसल इक़बाल, त शायदि असांजा जेके शाइर आहिनि कॉपी पेस्ट आहिनि, पंहिंजे स्टाइल सां जेके अचण वारा आहिनि उन्हनि जो तइदादु घटि आहे। कॉपी पेस्ट जो एॾो त ट्रेंड आहे जो तव्हां नज़्म जेकॾहिं हिन वक़्तु स्टेज ते बि 100 शाइर नज़्म पढ़ी वेंदा, तव्हांखे लॻंदा त ही हिक ॿिए जो रिफ्लेक्शन उन में आहे। पर अॼु जॾहिं मूं हिननि टिनी शाइरनि खे ग़ज़ल में ॿुधो आहे, माशाअल्लाह इक़बाल जो पंहिंजो रंग हो, हुनजी पंहिंजी वोकेबुलरी, हुन ते कंहिंजो बि असरु कोन्हे, हुन ते न वफ़ा नाथन शाहीअ जो असरु नज़र आयो, न अयाज़ गुल जो। उहो जेको कुझु बि हो जैनन इक़बाल ईंदो पंहिंजो पाण हो। उन खां पोइ वरी जॾहिं मूं हाजीअ खे ॿुधो त मूंखे हाजीअ जे हुन वटि सादगीअ ऐं गहराईअ सां इक़बाल आयो पिए। ही हाजी पंहिंजे लफ़्ज़नि जी दिलफ़रेबी, हुस्नाकी, ऐं छाकाणि त हुनजो बैकग्राउंड सिंध जो शाहूकार तरीन इलाइक़ो आहे, अछड़ो थर या हू थर वारियासो थर, तव्हां ॾिसो हिन एॾी ख़ूबसूरत। ऐं कसम सां थो तव्हांखे ॿुधायां, हिन जॾहिं चयो त तुंहिंजो जेको डिज़ाइन आहे उहो खुड़ खबीते जहिड़ो आहे, मूंखे ॿुधायो तव्हांखे पूरी तारीख़ में तव्हांखे किथे को नज़र ईंदो त हुस्न जा कई दिलफ़रेब नक्श अक्स असीं पंहिंजी शाइरी में ॾिसंदा रहिया आहियूं। हाजी तो हिकिड़े लफ़्ज़ जेको आहे न, उहो मुंहिंजी दिलि मोही आहे, मौला तुंहिंजी उमिरि वॾी कंदो, तोखे साहिब असलूब कंदो। ख़ालिद थोड़ी ॾुखे लहजे वारे ग़ज़ल जो नमूनो हुन पेश कयो, ऐं हिकिड़े प्रोग्रेसिव तहरीक। ॾिसो हर माण्हू पंहिंजे बैकग्राउंड सां अचे थो। ऐं शीयत मां आयो आहियां, तव्हां मुंहिंजी शीयत कढी नथा सघो, मुंहिंजो नसुर हुजे, नज़्म हुजे, गुफ़्तगू हुजे, तव्हांखे हंधि अली 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 नज़र ईंदो, नारा हैदरी। ऐं जितां आयो आहियां ऐं उहो ॻाल्हाईंदुसि, जितां हीअ आया नी त माना पंहिंजी जे ज़बरदस्त हिन ॻाल्हि कई त शेख अयाज़ खे ग़ज़ल जे लाइ सिंध जी धरती मिली। यार हिन खां वॾो को कमेंट थी नथो सघे। हीअ हर्फ़ आख़िर आहे जेको हिन नौजवान ॻाल्हायो आहे त हाजी पंहिंजे जंहिं धरतीअ मां उॼाओ आहे, जे माउ जे पेट मां जे वारियासो खाधो आहे, त हुनजे तख़य्युल मां सॼो वारियासो, ऐं वरी खुड़ खबीते जे जेको हुस्न आहे कंहिं बि महबूबा जे लाइ। ऐं मुंहिंजे ख़ालिद वरी पंहिंजे लहजे जे, प्रोग्रेसिव लहजे जे, सलीब हिकिड़ो पुराणो इश्तिहारु आहे, पर उनखे वरी अचणु घुरिजे, ऐं हिन उनखे पेश कयो आहे। ऐं आख़िरी जेका लफ़्ज़ ॻाल्हाए थो त मूंखे हिननि टिनी शाइरनि खे केर बि हिक ॿिए जे असर में कोन्हनि। जेको मूं कॉपी पेस्ट चयो न, उहो ही कॉपी पेस्ट कोन हुया। हिननि पंहिंजे पंहिंजे डिक्शन सां, पंहिंजे लहजे सां, हाणे हिननि जो इहो कन में हिननि खे ॿुधाईंदुसि त केरु पहिरें ॾाके ते हो, केरु ॿिए ॾाके ते हो, केरु टे ॾाके ते हो, इहो हिननि खे कन में ॿुधाईंदुसि। पर हीअ हिननि सभु हिन वक़्तु ॾाकनि थियनि। हू त बहरहाल असांजी पंहिंजी वठी आयो आहे, हिकिड़ो एप्लॉज़ सिंध खां पूरो वठी आयो आहे। हाणे हुनखे एस्टेब्लिश शाइर थियणो आहे, हसन दरस वांगुरु, अयाज़ गुल वांगुरु, थोरो अहमद सोलंगीअ वांगुरु। ऐं हीअ ॿई जेके आहिनि उहे पंहिंजे स्टेप्स ते आहिनि। मुंहिंजी तवक़ो आहे त अॼु जेका आहे हिननि ग़ज़ल जे पहिरें ॿिए चोथें स्टेप ते आहिनि, ख़ुदा कंदो त हीअ टॉप कंदा। ख़ुशि हुजो, सदाईं आबाद।